ॿुधाइण त ॾे यार, मन में काई ॻाल्हि। 6 साल अॻु में, अॼु खां ठीक 6 साल अॻु में माता जिन जो जॾहिं शोलो छॾियऊं तो श्री कृष्ण जी जन्माष्टमी जो ॾींहुं हुजे, 40 ॾींहं चौमासे जा विर्त वात में श्री कृष्ण जी जन्माष्टमी। 1 साल 2 साल दीदी मेरे को मन में इतनी तकलीफ थी। भगवान श्री कृष्ण की मैं तस्वीर देखता था, मुझे पता नहीं क्या होता था, अच्छा नहीं लगता था। 2 सालन खां पोइ दीदी जिन मूंखे हिकिड़ो दफ़ो सॾु करायो, चई जन्माष्टमी ते तव्हां मूं वटि अचो। मूंखे दीदी जन जेका उते पूजा कराई, जेका सेवा कराई, जेका उते अभिषेक करायूं, शिव जो अभिषेक से कयां पियो, नंढपण खां ॾिठो बि हुयो। तंहिं बि जंहिं ॾींहुं अमां जन विया आहिनि, मुंहिंजी घरवारीअ खे मुंहिंजी धीअ थी चए, नंढी पई चई अम्मा अॼु केक था कटियूं। चएसि न बेटा केक न कटींदासीं, पंचामृत ठाहे करे भगवान श्री कृष्ण के स्नान करायो। त ॾही ॾुध माखी ये घुराए करे जंहिंमहिल उनखे स्नान करायो तो ठाकुर जी के, त मुंहिंजी घरवारी मूंखे थी अची करे चए रंधिणे में छा आहे भाई, सब थी अम्मा के बुढ़ीअ खे ख़बर पए भाई हिन में तू गंगा जल न विधो थी। तो को अम्मा दरको ॾिनई थी भाई छोरी हिन में गंगा जल काने को। चई सब थी खबर पए, गंगा जल तो घुल मिल जाता है, वो कैसे मालूम चला। लेकिन उनको पता। दीदी कहीं न कहीं उस दिन से मैं उससे बहुत खफा था, हकीकत बात है। 2 साल बाद जब मैं आपके द्वारे पे आया और जन्माष्टमी के दिन आपने वहां पे मैंने सुना, बहुत ही दिल से भीतर से इतना आनंद आया कि अब जैसे उसको सुने बिना कोई ऐसी रात नहीं होती कि मुझे नींद नहीं आती। और उसी की याद में एक छोटा सा भजन मैं गा तो नहीं सकता हूं, लेकिन थोड़ा तैयारी करवा सकता हूं। मेरी धर्म पत्नी ने मैंने तैयारी करवाई है और मैं चाहूंगा मेरी गुरुजी के समक्ष वो पहले तो माल्यार्पण करें और उसके बाद में वो भजन भी गाएं। सिर्फ 2 लाइनें राधे राधे की दीदी। बोलो संत शिरोमणि ज्ञान गंगा दीदी की। भाई साहब राधे। बोलो कपिलेश्वर महादेव की जय, माता रुक्मणी देवी की जय, आज के आनंद की जय। मुझे अपना कहो राधे, 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 मुझे अपना कहो राधे। मेरे दिल में रहो राधे, मेरे दिल में रहो राधे, मेरे दिल में रहो राधे, राधे, मेरे दिल में रहो राधे, राधे 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 राधे
सुनवाई न होती, अगर तेरे घर पे सुनवाई न होती, अगर तेरे घर पे सुनवाई न होती, तो खलकत यहाँ इतनी आई न होती, तो खलकत यहाँ इतनी आई न होती। राधे 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 राधे, राधे
नाम साखी आओ मखमण में बाकी ओ राम सदा दी रवरागी सपई जो सतनाम साखी दोरागी सभई चओ सतनाम साखी ओ आयो लाल ओ पल्ले वारो गोरे वारो चालीहे वारो गारो गारो आयो गारो ओ तारी बजायो ओ आयो लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले बोलो माता रुक्मणी देवी की बोलो कपिलेश्वर महादेव की दीदी आशीर्वाद कयो तवारे सदके असाने मथा मेहर अमर जी मेहर वरी इनके भी एडी साईं समझ ॾिनी आहे। अभी 5 ही रोज हुए हैं उनके भाई का ध्यान दें, लेकिन फिर भी उन्होंने निभा रही है। धन्यवाद है उसकी आशीर्वाद है। राजमाखी जा बाबा शिवाजी उस्तादी जंहिंखे खपे जरूर वठंदा वञो। शिवजी ताक़त शिवजी शक्ति छा आहे उहो भाउजन खां सम्झनि। राज भाई गिरधर भगवान टाइम न वञा बोल कपिलेश्वर महादेव की असांजा वॾा भाउ बलराज पंजवानी साहब हरिओम। मां अमर जीजल मां हुजे अमर चऊं जीजल चऊं पर जेको भी नालो आहे मां शब्द कुर्बानी जो ॿियो नालो आहे। अॼु असां रोहिड़ा बिरादरी जे सॾ ते कोन आया आहियूं, पर असांखे अमर पंहिंजे सिक ऐं प्यार सां हिते छिके पंहिंजे प्यार ऐं ॾोड़ सां हिते छिके आई आहे ऐं असीं सभु गॾु थिया आहियूं। संतनि महात्माउनि जा प्रवचन ॿुधी घणो कुझु असांखे उन्हनि मां ज्ञान मिलियो आहे। भगत जी ॾाढी मौज लॻी पई हुई। मां अखर में घणो कुझु समायल आहे। चवंदा आहिनि हर पल में खुशी देती है माँ, हर पल में खुशी देती है माँ, अपने जिंदगी से जीवन देती है माँ। भगवान क्या है, भगवान क्या है, माँ की पूजा कीजिए जनाब, क्योंकि भगवान को भी तो जन्म देती है माँ, जन्म देती है माँ। अज असां नरेश ऐं असांजे भाउ दीपक रोहिड़ा के बेहद इन खुशी के मौके ते अमर जे वर्सीअ जे मौके ते आया आहियूं ऐं असां तलबगार रहंदासीं त अमर जी आशीर्वाद असांजे सॼे कुटुंब परिवार मथां रहंदी अचे ऐं सभिनी मथां रहंदी अचे। ख़ुशियूं माणींदा रहूं। अमर खे सदाईं यादि कंदासीं। किथे कंहिंखे सॾु मिले न मिले, पाण ई हज़ारनि जे तइदाद में किथां किथां ॼण अहिड़ी भीड़ ते लॻे जो ॼण कुंभ मेलो लॻी थो वञे। इहा दीपक जे इन्विटेशन जो कमाल न आहे, पर माउ जे प्यार जो सिक जो श्रद्धा जो कमाल आहे। ऐं हमेशह असां पिया ईंदा रहंदासीं, अहिड़ियूं मौजूं मचाईंदा रहंदासीं। धन्यवाद भाई। कंहिंजी शुक्रिया अदा कीअं कयूं मूंखे ख़बर कान्हे का दादा। जेकॾहिं हाणे असांजे भाउ चयूं दीदी शब्द इन्हनि जेकॾहिं कहिड़ी अहिड़ी अख़बार आहे उल्हासनगर जी कीअं दिलि में जॻह था ॾियनि पिया। असांजो भाउ दिलीप लालवाणी साहिबु, भाउ टोनी, ललित, असांजा वॾा भाउ बलराज, असांजा पंजवानी साहिबु, मनीष नारा, वरी असांजो भाउ हरेश लीडर वीचारो ईंदो कंहिं महिल अथव राति जो देरि सवेर 7, 6, 8 चवंदो आहे यार भीड़ पूरी ते पोइ मां अमर खां दुआ खटण ईंदुमि। सॼो पेज भरे करे ईअं क्या ॾींदो आहे। मां फेल थी वेंदो आहियां उते हुन पहुचण लाइ। ऐं धन्यवाद हेतिरनि सालनि खां असांजो भाउ जगू मूवीज़
असांजा कोनार डेन केबल नेटवर्क एक सद ते पोयां मुझे बीठो तो राज माखीजा भाई साहब मुझी तबियत खराब धनी 3 दफा फोन कई मुझी घराड़ी पई चे एडा राज भैया फोन तो करे पियो भाई घट में न्यूज़ त या दियो ने पांजे लेके असा फैलता थी वञूं पिया पर हे भावर असा के उन अमर जे करे याद था कन तो सच पूछो उन जी सुञाणप असा त कंहिं औकात जे लायक भी न हुयासीं उन जी आशीर्वाद उन जी कृपा उन जी आसीस है त हे सब असांजा भावर असा के पुछन था हे नंढपण खां निभाइण वारो मुझे अम्मा जो वडो पुत्र बा अमरलाल रात रात जो निंड में सपने में अची करे अम्मा गालियों बुधाए अची करे वो असा के न्यापो पहुंचाए वने कलाक कलाक में असा खां वधीक असा ना गडु उनजी माता मीना मासी भाई मूसा गाल करे भाई दीपक रुकमणी अची मूसा गडु अठी मां मासी दिल में सोचो न चाहे मासी छो न वेंदे तू ही तो अकेली हुई है जे मुंड खां निभाव देई थी वरी न सिर्फ उन खां निभाव थी अज मुंजी ज़ाल मथा भी हथरो मेहराव करे मथा वडड़ी थी वेठी है तो तोसा किए नहीं दी तोसा किए नहीं निभाईंदी तो सच पूछो यारो पांडे माता पिता के चरणन में केर भी हुजन मां ए पी कदी गलत त थी न थो सके यार कदी सोचे ही न सकूं असा उन जी सेवा कयूं असा ला हरिद्वार भी ते त गंगा भी ते त यमुना भी ते दवा असा सिर्फ ए सिर्फ उन जे लाई ये क्यों मां ने अर्ज कंदुस बाहर आज माखी जागे डाडा सुहिणा भजन गाईंदा तो हींअर ही नओं एल्बम तैयार थियो आ माता ए जोत जो जी के न्यूज़ पूरी थींदी आ लास्ट में नंढा नंढा टुकर सॼो गानो कॾहिं न ॿुधाईंदो तो मुंहिंजी घरवारी चवंदी आहे एॾा ॿुधा ॿुधा त हाणे हिकिड़ो सुहिणो प्यारो गीत असांजो भाउ राज माखीजा भैया सजा गीत त मां दीपक भाई सजा गीत त मां ज़रूर ॿुधाईंदुसि माता ही हाँ माता ही मेहर आहे हाँ ऐं हिन माता जे सॾ ते ही मां तव्हांखे 3 दफ़ो फोन कयो आहे तव्हां चयो कि भाई बीमार हुयसि पर मां चवंदुसि हिकिड़ी ॻाल्हि असां पंहिंजी ज़िंदगी में त हुन श्रवण कुमार खे न ॾिठो आहे घटि में घटि हिन ई त शेवा कयूं हाँ हुन श्रवण कुमार खे न ॾिठो आहे त घटि साहब असां लायक न आहियूं जो कुछ भी थोड़ा सीखा है माता जी तेरे द्वार पे रहकर तेरी सेवा कर कर सिखाए सचपच धन्यवाद आ ओ मुझो मासाद सॾो ये कंदो आ मनीष नारा मासाद केड़ो हाल आ जेकॾहिं सॾी उन कर त कन उन मासी जे नाले न था अॼु बि पोयां बीठो आ शर्मिलो थी करे अच ॿाहिरां वाह वाह हल 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 हलो हलो हल 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 बोलो सच्चे दरबार की जय भाई हिन कार्यक्रम में माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जंहिंजे पारां हर साल माता रुक्मणी देवी जी वर्सी 15 अगस्त ते मल्हाई वेंदी आहे अॼु हिन सुहिणे मौके ते मां चाहींदुसि जेके भी संत महात्माओं आहिनि जेके भी असांजा सुहिणा सुहिणा भगत आहिनि महाराज स्वामी आहिनि ऐं गॾोगॾु असांजा दीपक भाई जेके हेॾी सुहिणी सेवा माता जी करे रहिया आहिनि तव्हां माता जे चरणनि में इहो ई अर्ज़ु कंदुसि त माता हिननि खे वॾी हयाती ॾे हिननि जा कार्ज पूरा कनि ऐं ईअं ई माता जो हथड़ो हिन बचड़े ते रहे मां मुझी कोई औकात काने को जो मां हिते भी करे मां गाया मां एकदम हेठ वही करे संतन के चरणन में वही करे तहां सां गड माता जो एकड़ो सुहिणो भजन जेको मुझो नओ एल्बम अचे तो जोत महामाई की हिन में आहे इहो भजन त मां चाहींदस जिए त बार पैदा थींदो आ पंहिंजे मां जे खीर लाइ सिकंदो आहे शमेना उनके खीर खपंदो आ बार के तडे वनी शरीर बराबर बीहंदो आ दिमाग बराबर बीहंदो आ एड़ो ही एकड़ो भक्त ऐसा ही एक भक्त माँ के दरबार में जाता है माँ चाहींदस आप भी आ जाइए मेरे साथ आइए 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 पहली बार इनको रोता हुआ देखा है आइए
आदमी के आंखों से आंसू तब निकलते हैं जब उसकी श्रद्धा सच्ची होती है, भावना सच्ची होती है। बोल सच्चे दरबार की। इस माँ के दरबार में, माता के इस प्यारे से दरबार में जो बच्चे अपने माँ को याद करते हैं, वो किस तरह से इस माँ को मनाते हैं। मेरा गरीब खाना तुमको बुला रहा है, मेरा गरीब खाना तुमको बुला रहा है। दो पल ही मां जाओ तुमको अगर हो फुर्सत, दो पल ही मां जाओ तुमको अगर हो फुर्सत। ये भक्त तेरी राह में पल के बिछा रहा है, ये भक्त तेरी राह में पल के बिछा रहा है। मेरा गरीब खाना तुमको बुला रहा है, मेरा गरीब खाना। और वो भक्त इस माँ के दरबार में क्यों उसको कहता है कि मेरा गरीब खाना है, तुम एक बार आ जाओ, क्योंकि उस भक्त को उस माँ की याद आ रही है। दीपक भाई, आज माता हमारे साथ में नहीं है, पर हमारे अंदर है, कण कण के अंदर है। और उसी माता को याद करते हुए क्या कहना है, मेरा गरीब खाना तुमको बुला रहा है, मेरा गरीब खाना तुझको बुला रहा है। तो पल ही मां जाओ तुमको अगर हो फुर्सत, तो पल ही मां जाओ तुमको अगर हो फुर्सत। ये भक्त तेरी राह में पल के बिछा रहा है, ये भक्त तेरी राह में पल के बिछा रहा है। तेरी अर्जी ना टुकराना ना और मुझे तड़पाना, कभी आप ही जा घर मेरे, मेरा और कोई ना तेरे। माँ तालियां बजा कर जय हो। माहों के बच्चों से तुम यूं दूर कैसे हो गई, दुनिया की तुम हो मालिक मजबूर कैसे हो गई, दुनिया की तुम हो मालिक मजबूर कैसे हो गई। ये भक्त कहता है कि माँ तुम तो बच्चों से दूर हो, पर मजबूर क्यों हो। हम तुमसे मजबूर नहीं रहना चाहते, हम तुमसे दूर नहीं रहना चाहते। क्या कहता है भक्त, माहों के बच्चों से तुम यूं दूर कैसे हो गई, दुनिया की तुम हो मालिक मजबूर कैसे हो गई, दुनिया की तुम हो मालिक मजबूर कैसे हो गई। अनमोल नेमतों से सबको ही भर दिया है, बद नसीब से माँ बेउमेर क्यों किया है, हम बद नसीब से माँ बेउमेर क्यों लिया है। मायूस जिंदगी है सर पे हाथ रख लो, मायूस जिंदगी है सर पे हाथ रख लो, देखो ये लाल तेरा, तेरा आंसू बहा रहा है, देखो ये लाल तेरा आंसू बहा रहा है। तेरा गरीब खाना मेरी अर्जी ना ठुकराना, ना और मुझे तड़पाना, कभी आ
घर में रह के दिल क्यों पत्थर सा कर लिया है। इस लाडले का जीवन कांटों से भर दिया है। इस लाडले का जीवन कांटों से भर दिया है। रास्ते में अपना रुकना कहीं देर हो न जाए। देर देर से मेरी माँ अंधेर हो न जाए। अंधेर हो न जाए। दुनिया की बेरुखी का क्यों कर गिला करूं मैं। दुनिया की बेरुखी का क्यों कर गिला करूं मैं। अपना नसीब जब अरे अपना नसीब जब माँ आंसू चुरा रहा है। अपना नसीब जब माँ पल के बिछा रहा है। मेरा गरीब खाना मेरी अर्जी ना ठुकराना ना और तुझे तड़पाना। कभी आ भी जा घर मेरे मेरा और कोई ना तेरे। ये करम माता रानी दा वो सच्चे दरबार कीजिए। वाह वाह। बोल माता रुक्मणी देवी की जय। हेलो माता तुझी याद में मन रोए गाड़ूगा। नथी विसरे संगत खां जपा तो तुंजो प्यार। सब गजी करें चला सी। जय जयकार मनायो मनायो मनायो। जय जयकार मनाओ मनाओ मनाओ। गुण गाओ गुण गाओ गुण गाओ। माता रुक्मणी का गुण गाओ गुण गाओ गुण गाओ। परसों मनायो संसार सब भगजी। परसों मनायो संसार सब भगजी। जो को रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। जो को रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। अरे लेंदो कोई ना परसी मनाया वरसी। मनाओ संसार सब भगजी। वरसी मनाओ संसार सब भगजी। रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। अरे लेंदो कोई परसी मनाया वरसी। वरसी मनाओ संसार सब भगजी। हो जयकार मनाओ मनाओ मनाओ। बताओ गुण गाओ गुण गाओ गुण गाओ। माता तुंहिंजो मुखड़ो ॾाढो सुंदर। माता रुक्मणी देवी हो माता तुंहिंजो मुखड़ो ॾाढो सुंदर। दर्शन पाए सो खणाए तुमका दर। तुंहिंजो न्यारो बल भंडारो। तुंहिंजो न्यारो बल भंडारो। आप बुद्धि देते आवाज़ी मनाओ वरसी। वरसी मनाओ संसार सब भगजी। हो वरसी मनाओ संसार सब भगजी। जेको रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। रखी दो आस कंजी पूरी थींदी पास। अरे मन कोई परसी मनायो वरसी। वरसी मनाओ संसार
जयकार मनायो 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 माता कुमार जा गुण गायो गुण गायो गुण गायो जय जयकार मनायो 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 माता कुमार जा गुण गायो गुण गायो गुण गायो तो खिंगी माही तुम्हारी जय 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 मंगल गुणी जय हो दीना तो खिंगी माही तुम्हारी सपिंजे कान मोट सवारी मोदी सवारिया मोदी सवारिया मोदी सवारिया संगत सवारिया खाली न मोटी मनाया वर्षी वर्षी मनायो सतन सब कटजी तो रखी दो आस कंदी पूरी थी बास तो रखी दो आस कंदी पूरी थी बास मोती कोई बाकी मनायो वर्षी वर्षी मनायो सतन सब कटजी ओ जय जयकार मनायो 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 माता कुमार जा गुण गायो गुण गायो गुण गायो जय जयकार मनायो 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 माता कुमार जा गुण गायो गुण गायो माता तिंजो नारो पेनी सब जो बलो जय 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 माता रुक्मणी देवी है गो माता तिंजो नारो पेनी सब जो बलो पेनी सब जो बलो कोई जो बलो जब करे गुण तिंजा जब करे गुण तिंजा है न वनता बरसी मनाया वर्षी वर्षी मनायो सतन सब कटजी ओ जो रखी इंदो आस कंदी पूरी थींदी पास तो रखी इंदो आस कंदी पूरी थींदी पास तो रखी इंदो आस कंदी पूरी थींदी पास तो रखी इंदो आस कंदी पूरी थींदी पास अरे कोई न वंदो तरसी मनाया वर्षी वर्षी मनायो सतन सब कटजी हो जय जयकार मनायो 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 माता कुमार जा गुण गायो गुण गायो गुण गायो जय जयकार मनायो 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 माता कुमार जा गुण गायो गुण गायो गुण गायो जय जयकार मनायो 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 माता कुमार जा जय जय बोलो शंकर भगवान की जय। भाई एक जोरदार तारी लाणी अशोक मानिक साहब हेलो जेको अमा जे मथा हर साल कुछ न कुछ नओ लिखी इंदो आ इयो भी भजन उन्हें लिखी आया वरी ते रिहर्सल कयो मुझो तो रिहर्सल में ही मन जीते वरतो क्या तो बात तरे चयो माने यो असाने विच में एक जोरदार सुठी हस्ती असाने मौजूद ने असांजा भा विशाल शर्मा आयन जयपुर में राजस्थान अकेडमी से फर्स्ट नंबर जीत के आए हैं पूरे ऑल ओवर राजस्थान में नंबर 1 सिंगर बने जी टीवी पे। उसके बाद में अभी असानी फिल्म में सिंधी जेका असानी पानी हिंदी मूवी फिल्म आ शिव उपासना जेका माता जी मथा ठही रही है उनमें ॾाढो सुहिणो भजन क्या बात है गायो आ माता जी के बोलों को लेके उन्होंने किस तरह कंपोज भी खुद किया बहुत ही अच्छा गाया है। मैं चाहूंगा भले वो पहले हम लीक नहीं करते हैं लेकिन ऐसा माता जी का वर्षी मौका है सब अपना शहर है अपने मौके चुरा चुरा के भी कोई धुनी चुराएगा ना एक दो लाइनें आप गा दीजिए साईं भाई साहब।
भाई शिव पासना हिंदी फिल्म में असांजे भाउ विशाल नगर मुझो वडो भाउ दिलीप लालवानी इन्होंने प्रॉमिस करे जब उनकी आवाज सुनी तो उन्होंने क्या बोला था, आपसे हिंदी नहीं, मैं अपनी एक सिंधी फिल्म में भी आपसे गाना गवाऊंगा। और जहां जहां भी हम लोगों ने वो कंपोज किया, अनूप जलोटा जी थे, सभी जन उनके लिए कायल हो गए। बहुत बढ़िया उन्होंने कंपोज भी किया है। मैं चाहूंगा 2 लाइनें वो सुना दें। धन्यवाद, मुझे मौका दिया दीपक जी ने आज यहाँ पे बुलाया। माता रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। माता रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। सुबह सुबह जब नींद से जागो, सुबह सुबह जब नींद से जागो, नाम सुमिरन किया करो। माता रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। माता रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय। खिलाओ बाग को तेरा जीवन मिठास होगा। मीठा खिलाओ बाग को तेरा जीवन मिठास होगा। डालो दाना गाय को तू कभी न उदास होगा। पशु पक्षी को दाना पानी, पशु पक्षी को दाना पानी, पशु पक्षी को दाना पानी नित नित नियम दिया करो। माता रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। माता रुक्मणी देवी कहे सबका तुम भला करो। ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपो, ओम नमः शिवाय। भाई एक जोरदार तालियां हमारे विशाल शर्मा जी के लिए। ये गाना लिखा है हमारे शहर के मशहूर गीतकार गोविंदा जी। आज पता नहीं कैसे नहीं आए, वरना माता जी के हर कार्यक्रम में उन्होंने जब उनकी जीवनी पढ़ी थी तो उन जीवनी पढ़ने के बाद उन्होंने एक पेपर पे मुझे माता जी के ऊपर ये गीत लिख के दे दिया। कई बार मैंने कईयों से अलग अलग लोगों को कंपोज करने के लिए कहा, उनको कहा कि आप सुनाइए किसी न किसी तरह से। दिलीप भाई मेरे साथ में थे, उन्होंने जब इनको सुना, आज तो उन्होंने अलग ही तर्ज में गा लिया। जब जिस दिन रिकॉर्डिंग हुई दिलीप भाई ने इनका माथा चूम लिया और उन्होंने कहा विशाल जी हाणे तो खामा सिंधी में गानो गाराइंदुम। ये थे हमारे भाई दिलीप लालवानी जी। तो जोरदार तालियां ऐसे भाई जयपुर से। मैंने सिर्फ उनको बताया था भैया वर्ती है माता जी का। धन्यवाद है, लाख नमन। आए हैं यहाँ पे ये 2 लाइन गाने के लिए भी लाख लाख धन्यवाद। असा जो भाई साहब आने भगत भगत पेड़ से पत्ते गिरते हैं उठाता है कोई कोई,
पेड़ से पत्ते गिरते हैं उठाता है कोई कोई, प्यार तो सभी करते हैं निभाता है कोई कोई। आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, माता रुक्मणी जैसी दूसरी कोई हो ही नहीं सकता। तो हे संतन महात्माओं जी जेका रहमत है, वो भले किथे केरी कुंड में वेठो जे हली इंदो हिते। ॾिसो फोन के सकी आयो, सिक प्रेम प्यार खपे, पैसो तो पैसो थी वेंदो, पर जे सिक प्रेम हुंदी ना तो डुकू पाईंदो इंदो। असांजो सुनील दुसेजा जेको 40 ते शेवा करे तो पंहिंजनि दोस्तनि यारनि सां, धन्यवाद उन्हनि सभिनी खे आहे जेके 40 ॾींहं वेही करे पाण संभालिनि था। मटके जे ॾींहं त न पानी पीअंदा आहिनि, न चांहि पीअंदा आहिनि, न रोटी खाईंदा आहिनि, पर पंहिंजो नेम निभाईंदा आहिनि। उन्हनि खे शाबाश, उन्हनि जे लाइ हिकिड़ी जोरदार तारीफ़। भाई जेके बल थी करे झूलेलाल उहो बल ॾींदो अथनि, छो त उन्हनि खे उन में भरोसो आहे, विश्वास आहे। हृदय में अगर श्रद्धा न हो तो हृदय पत्थर बन जाता है, शब्द अगर मीठे ना हो तो जहर बन जाता है। तो जे असां मिठो ॻाल्हाईंदासीं तो पाण ई शिकजी ईंदो। जे ते गार ॾेई करे ॻाल्हाईंदा चवंदा हिनखे परे करेस बाबा, हिनखे छोड़ेस, पर जे मिठो ॻाल्हाईंदासीं चवंदा अॻियां अची करे वे बाबा हलिया। त संतन सां उन्हनि जी माता जी जेका वरसी मल्हाई अथऊं, उहा दीपक भाई खे भी उनजे सॼे कुटुंब परिवार खे धन्यवाद। हीर जेका पाण थी करे बीहे थी पई अची करे मूंखे दरबार में आई वर्सीअ ते, चयूं भजन ॻाइणो, मां पहिरियों तूंखे ॻाइणो आहे। असां त लास्ट में पंहिंजी मौज वठंदासीं, तव्हां पहिरियों ॻायो, सभु वॼायो ॻायो कयो, उन खां पोइ असां पाण ई वेहंदासीं। हे असांजो जगदीश भाई जेको हर 11 ते चंड ते फेरी कढंदो आहे, सुम्हियलनि खे जगाईंदो आहे। भाई जेके सुम्हिया पिया हूंदा उथो भाई, नाम जपियो। जे नाम जपींदो तो पंहिंजो जीवन सफल मिलाईंदो। हे शरीर मिलियो आहे अनमोल, जिनजो कोई मोल ही काने। के कथियो आहे दीपू भाई, ॿुधाए कोई कथे ही न सघंदो, छो त हे अनमोल शरीर मिलियो आहे। त ॾिसो हिन भगत साहब खे चयो, मां वे बाबा तुंहिंजो वारो वॼाईंदो मैं, जरूर वॼाईंदासीं, मुंहिंजो काॾे न वञिजे, वेजे हिते तुंहिंजो वारो वॼी वेंदो। चए भाई वॼी वियो कि न वॼो। संत जी रहमत, वो दादा जन जी रहमत उहा सदाई रहो। दादा रामचंद्र साहिब की हिननि जे मथां सदाई कायम रहंदी, छो त हे मिठा मिठा भजन ॿुधाईंदा आहिनि। भाई परियां जेको वेंदो हो शिकजी ईंदो, चई केर थो ॻाए, थी मोहन भगत थो ॻाए पियो। भाई वाह साईं वाह। असां दादा रामचंद्र माता सच चवंदुमि, वेही करे अंदर अंदर सभिनी खे वेही करे भोजन भी खाराईंदो, कापियूं, मां छा छा ॻाल्हियूं ॿुधायां, डोडो चटणी मूंखे बि सॾु कंदो, भगत काॾे थो वञे, मां साईं अचां थो, चई न तूं न ईंदे। उन यार जी अॼु बि महबूब जूं मेला वर्षियूं छो था लॻनि, उहे आहिनि। त ॾिसो संतन महात्माउनि जी वर्सियूं लॻंदियूं आहिनि, मेला उन्हनि जा लॻंदा आहिनि। हे असांजो माखीजा, असां त ॾिसंदा आहियूं, न्यूज़ ते बि ॾिसंदा आहियूं, इएं पर्सनल भी मिलंदा आहियूं, पर जो माता जो भजन ॻाए, धन्यवाद उनखे आहे जेको माउ पीउ जी शेवा थो करे। मां चवंदा जंहिं वॾनि जी शेवा कई, माउ पीउ जी शेवा कई, उहो स्वर्ग में वियो। नालायक उहो आहे जेको माउ पीउ जी शेवा नथो करे, चई बुढ़ाश्रम में छॾे ॾे। अरे जंहिं तोखे हिन मंजिल ते पहुचायो, जंहिं तोखे हिन संसार में आंदो, उनखे ॿाहिरि छो थो रखी अचे, उनखे दिलनि में रख। वो तो साईं 40 साहब जा मेला लगाईंदा मनीष साईं, एड़ा मेला सभिनी जा लगंदा ही रहन, ये ज्योतियूं जगंदियूं रहन। संत महात्माओं सदा इन्हनि सां जुड़ियल ही आहिनि। त हीअं जीअं असांजे संतन बुढ़ा आश्रम जी जेका ॻाल्हि कई, त हिकु दफ़ो खाली मां साईं जन जी जय कयां त असांखे दीपक लाल चयो भाई साईं जन जे पारां साईं जन जी आशीर्वाद, साईं जन जो एॾो अॼु शेड्यूल टाइट आहे, माना
बिल्कुल तव्हां सां गॾु पर साईं जन कंहिं कारण जे करे न अची सघिया शायदि त साईं जन जे पारां असां सॼी मंडलीअ जे तरफ़ां तव्हांखे वर्सी साहिब जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं ऐं ॿुढाश्रम में जेका ॻाल्हि कई त हिकु फैमिली ॿुढाश्रम में माता खे जॾहिं छॾे आया जॾहिं हुनजी एंड थियणी हुई त चवंदा आहिनि न भाई तव्हांजी माता जी एंड थियणी आहे त महिरबानी करे अची करे पंहिंजे माता खे तव्हां वठी वञो या मतिलबु हुनजो अची दर्शन कयो त माता अहिड़ा सुहिणा वचन हुनखे चया आहिनि ॿुढाश्रम में पुट खे थी चए जेका माता रहियल हुई भाई हिते पंखो कान ई हिते टीवी कान ई हिते फ्रिज कान ई महिरबानी करे उहा तूं मां त हाणे वञण वारी आहे पर तूं हणाए ॾे पर माता हुन सुहिणा वचन अहिड़ा चया आहिनि पुट चयो तूं हेॾो उमिरि हेॾा साल रही आहे कॾहिं न चयो हाणे छो थी चई तंहिंमहिल चई तूं सुख वठी हुन अहिड़ा वचन चया आहिनि चई भाई मूंखे न खपे पर कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं तोखे हिते छॾे वेंदा त उहो तुंहिंजे कमु ईंदे बोलो सतगुरुदेव भगवान की जय भाई असांजा महाराज स्वामी भी वेठा आहिनि वञण ई कनि था पर मां बि थो चवां वियो मूंसां गॾु धन्यवाद उन्हनि खे आहे असांजे महाराज स्वामीअ खे भाई हुननि जे लाइ हिकिड़ी जोरदार तारीफ़ हलो साईं उहा संतन जी रहमत अलमस्त अलमस्त वतायो फ़कीर छाते घुमंदो गॾ ते जंहिंजो बि गॾ वेंदो हुनखे पकड़े करे वेही रहंदो हुनजे मथां घुमंदो पियो पोइ जीअं घुमे पियो त हिकिड़े माईअ जी नुंहुं पेट सां हुई चई हेॾा संत अचो विहारे करे रोटी बोटी खाराईंसि गॾ खे बि खाराई चई संत आसीस करे वञो मुंहिंजी नुंहुं खे भाई डिलीवरी थियणी आहे सुख सां थिए चई माई हेॾे खणी आ पेन ऐं पनो खणी आ तावीज़ ठाहे ॾियां थो तोखे खणी करे ॿ अखर लिखी करे चई हे वञी तावीज़ ॿधेसि सभई चो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण उहो ॿधी जंहिंमहिल वियो ॿाहिरि हली वियो कुझु ॾींहंनि खां पोइ आयो वरी वापसि उहो लंघे पियो वतायो फ़कीर उन गॾ ते चढ़ी करे लंघे पियो त माईअ सॾु कयो दरवेश वताया फ़कीर अचो हेॾे मुंहिंजे घर अचो उनखे रोटी बोटी खाराए करे उनजे गॾ खे बि खाराए ढो कराई त चईंसि तव्हां जेका तावीज़ ॾेई वियो न त मुंहिंजे नुंहुं जी डिलीवरी सुख सां थी वई माईअ खे चई माई वञ इहा तावीज़ लाए अचेसि लाए करे खोले करे पढ़ हिन में छा लिखियलु आहे चई मूं खाधो मुंहिंजो गॾ बि खाई ढाई थियो तूं ॼाण तुंहिंजा कम ॼाणनि मुंहिंजो कहिड़ो कमु मया मां विच में पवां त संतनि जा कम उहे हूंदा आहिनि दरवेशनि जा माता जा कम उहे आहिनि पंहिंजा कम पाण कंदी आहे दीपक चए थो जीअं असांजी ज्ञान गंगा चई वई चई इन्विटेशन अरे इन्विटेशन त सभिनी खे दिलनि में पियो हूंदो आहे भाई असांखे हिन फलाणे प्रोग्राम ते वञिणो आहे फलाणे जे वर्सीअ ते वञिणो आहे उनजी तार उहा ॻंढिजी वेंदी आहे हे असांजो जगदीश वर्सीअ ते आयो वेठो चई मां वञा थो मां चवां काॾे वेंदे वे हिते 10 मिंट मुंहिंजे दादल शाह जे पिण ते आयो आहियां त वे चई मूंखे 5 मिंट वञो मां चवां 10 मिंट वे मूंसां गॾु वे हिते 5 मिंट खां फोन आयो चई तूं हाणे न अचिजांइ मां चवां मां फोन करे छॾी दादा खे तव्हांजो कमु थी वेंदो चई कमु थी वियो मां चवां उहो दादल शाह जी वर्सीअ ते आयो मां चवां पंहिंजा कम दादल शाह पाण कंदा आहिनि असांजो कहिड़ो कमु आहे विच में पऊं तव्हां हिते वियो असां सां गॾु आया भले देरि सां आया असां तव्हां सां गॾु वेहंदासीं त उहे संतनि जे महात्माउनि जा कम ॾाढा निराला थींदा आहिनि जी मां 1 बजे खां आयो आहियां दीपक चए थो वे भाई मां वेठो आहियां तव्हां सां गॾु वेठो आहियां लास्ट ताईं वेहंदुमि पलव पाए करे पोइ वेंदोमांव त ॾिसो उन माता जी रहमत वर्सी मेलो माना वर्सी वञे बोल माता रुक्मणी देवी हेलो भाई साहब हिकड़ी बोलो माता रुक्मणी देवी की भाई साहब ए 5 नंबर जा है माता रायन मां मुरादे पूरी कर दे हलवा बाटूंगी भाई साहब मां वधिक टाइम न वठंदुम
हे हकी गाल हिन से भाई साहब छा चयो वताए फकीर जी भाभी हाने सब माल छड़िया ये नी हाने वतायो हकी गाल ये सा भाई साहब जन के वडी औजा देन त हे माना सा छाजिला बार भिड़ गऊं मन में अल्लाह तन में अल्लाह महबूब गोले दिस मन में अल्लाह और वो तो दिल में बैठो है ऐसा काडे गोलियो छाजिला बार दा भिड़ गऊं अजाई दा भिड़ गऊं पिया थोड़ी हिकड़ी मां हे सा भाव वेठा राजा हुंदो थोरो ध्यान दी संतन का माफी घुरो तुम चवंदा हर घड़ी विच में तो डिस्टर्ब करे भगत साहब अग में ही ॿुधण जे लाइ उन लाइ मुंहिंजो पिता साहब वेठो आहे भई चई भई भगत साहब मतलब टोका टोकी न हुजे पर मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि छो जो अमा चवंदी हुई पोइ तव्हां मोए पुराणो अलाए छा छा विझो पर जीअर जेकॾहिं कंहिंखे हिकिड़ो गुल बि ॾिनो आहे न क्या बात है क्या बात है मां इहा अखियुनि में नूर नूरानी ॾिठो असांजे आर्य गुरु जी टेकचंद मस्त साहब जॾहिं मिस्रीअ में भरे स्वागत कयो असांजे संस्था जे पारां 400 बुजुर्ग उन्हनि जे जन्मदिन ते हिकु पासे मिस्री ॿिए पासे दादा टेकचंद मस्त जंहिं महिल दयाणी वञे पई सरगी सरगन में हुजे त आख़िरी लफ़्ज़ हुनखे इहो चई हेॾां तव्हांखे मां उन ई वक़्तु खाली वधीक मूंखे सुहिणो लॻो आहे जॾहिं आर्य गुरु जी ऐं माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था वारनि तव्हांखे मिस्रीअ में तोड़ियो ऐं गुलनि गुलनि सां नवाज़ियो त ॾिसो केॾा पल आहिनि हे बुज़ुर्ग आहिनि घणो कुछ समाज के दिनों तो असांजे सिंधी समाज में कुछ भी मानू न कंदा आहिनि वॾा वॾा झंडा ऐं डंडा खणी बीहंदा आहिनि पर के घणो कुछ ॾींदा आहिनि अॼु कोई भगत रहिया कोन्हनि त मुंहिंजे बाबे जी दिलि हुई चई दीपक यार हार घुराए न हिकिड़ो हार वधीक घुराइजे मूंखे चवंदो हुई बाबो पर मां पंहिंजे वॾे पुट खे पाईंदुमि त मां दादा जन खे अर्ज़ु कंदुमि भगत साहब खे दादा हार ज़रूर पाइनि भाई असांजे सिंधियत जी शान भगत मोहन साहब क्या बात है जोरदार तारियूं बोल माता रुक्मणी देवी की जय साईं अॼु बि भागत चुनीलाल साहिब सभई संत दरवेश महात्माऊं मां बि ॾिठा आहिनि साईं चांडूराम साहिबनि वटि फैज़ाबाद जिते वञो हिकिड़ो ई नालो भगत मोहन कारो साईं आवाज़ त ॾे यार थोरो भगत साहब आवाज ही एरो ऐं जंहिं महिल वेन मंच ॼमाए त छा क्या बात है सॼी राति गुज़री वञे ख़बर न पए भई